अज अकेलो आं सुभाणे काफ़िला भी हूंदई। वाह छा काफ़िला हूंदी सुभाणे। अज अकेलो आं जवान जी औलाद मां मञां थो अकेलो हमेशा सचो ई हूंदो आहे। सुभाणे रब जी ज़ात जो कसम काफ़िला भी हूंदई। यादि रखो ए इंसानो जिन सां बि फिटाइणी हुजेव सच ॻाल्हाए फिटायो। छा सच ॻाल्हाए फिटाईंदे न परवाह टके जी बि न थींदी। कूड़ ॻाल्हाए फिटाईंदे न त यादि रखजांइ बाद में पछता थींदो अथई। पछता में ईअं लॻंदई ॼण पाण खे मां गरोड़े बुझा थो ॾियां। उन्हनि गरोड़े बुझनि ॾियण खां पहिरियों ई सोचजांइ त मां सच ॻाल्हाए अॻिलनि सां ख़तमु कंदुमि। काफ़ी असांजे माशरे में अहिड़ा इंसान बि आहिनि जिन सां फिटाइण ते ईंदा आहिनि न त पहिरियों सभ खां पहिरियों रवैया चेंज कंदा, अॻिले खे एॾो ख़राबु कंदा, अॻिलो अहिड़ो ख़राबु हूंदो बि न अञा वधाए कंदुसि। पोइ न गुस्सो ॾिस न सचे इंसान खे परवाह टके जी न हूंदी आहे। कूड़े खे हमेशह इहे सवाल ईंदा आहिनि त हे वट 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 अल्लाह जी ज़ात जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। कूड़ो इंसान रब ज़ुल जलाल वल इकराम जे आॾो बि ज़लील, अल्लाह जे फ़रिश्तनि जे आॾो बि ज़लील, रब जी ख़ल्क़ल इंसान ज़ात जे आॾो बि ज़लील। कूड़े इंसान खे माली तंगी घणी हूंदी आहे। कूड़े इंसान हर वक़्तु हथ फैलाइण जी ज़रूरत कंदो आहे। कूड़ो इंसान रब जो कसम मोथाजी जा दरवाज़ा घणा ॾिसंदो आहे। कूड़े इंसान जी का बि औकात कोन्हे का जवान जी औलाद जेॾो सच में मज़ो आहे न। हाय हाय या रब मदीने वारे साईं जी मेड़ ते या अल्लाह असांजी ज़बान ते कॾहिं कूड़ न आणिजांइ। आमीन त चओ न ज़ोर सां, अञा ज़ोर सां। हाय हाय मुंहिंजा रब हेॾे ॾिस। रब ज़ुल जलाल वल इकराम हमेशह सचे इंसान खे बुलंदी ॾिनी आहे। सचा इंसान ठगनि ऐं कूड़नि हरामिन जे आॾो साइको ऐं चरिया हूंदा। सचा इंसान हेॾे हेॾे ॾिस मां ग़लति ॻाल्हि थो कयां। रब ज़ुल जलाल वल इकराम उन्हनि खे अंधो करे छॾींदो आहे। कंहिंखे जेके सचनि इंसाननि खे ग़लति नज़र सां ॾिसनि। अल्लाह रब ज़ुल जलाल पाक हस्ती आहे। जंहिंजो अल्लाह ते भरोसो आहे उन जो कोई बि कुझु नथो उखाड़े सघे। जवान जी औलाद रब ते यकीन रख जेसि ताणी हयात आहे। इहा ई सोच रखजांइ इज़त ज़िल्लत मौत नसीब रिज़्क़ रब ॾींदो आहे। केरु? रब। रब इहो मोड़ बि ज़रूरी आहे। इहो मोड़ बि ज़रूरी आहे जिन जे लाइ फ़ख्रु कंदासीं दावा कंदासीं त हीउ इंसान असांखे कॾहिं निंधण कन वांगी न फिटी करे वेंदा। इहे मोड़ बि ज़रूरी आहिनि। छो हेॾे त ॾिस हेॾे हेॾे ॾिस अॻिला ड्राड़ू जॾहिं हणंदा न त उन्हनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त अॻिते हिन सां छा थींदो, असांखे कहिड़ी कहिड़ी हिन सां सपोर्ट करणी आहे। फ़ख्र सां दावा कंदई रोब सां वॾी मन उछलींदी। छा उछलींदी त मां तोसां हर वक़्तु गॾु आहियां, तोसां कुलो कुले सां मिलाए मां पीअंदमि। वरी ॾिसजांइ जॾहिं उहो वक़्तु आयो न त बहाना कहिड़ा हूंदई। यार बुख़ार हुयो बाबे हिन कम सां मोकिलियो, अम्मा जी चौंपल छिनी पई उनखे टाको हणाइण वियमि। मन को न को बहानो उन्हनि खे हूंदो आहे। यादि रखो जेका पंहिंजी पोखींदे न उहा कुवत ॾींदी अथई, कुवत ताक़त ॾींदी अथई। पंहिंजी पोखण कीअं? जेको तूं आहे सो तूं ई आहे। साम्हूं वारनि जी फूक ते अची कॾहिं बि कंहिंसां जल्दबाज़ी न कजांइ, मार खाई वेंदे छोकिरा।
ईअं फणी ॾिनल अथई न पोइ वरी फणी नवंदे ॾिनल पोइ वार ईअं उभा हूंदे ॼण निम जो वणु लॻो पियो आहे। अॻिला जॾहिं वरी तव्हांखे फूकड़ था न मां तोसां गॾु आहियां छा कंदो तोखे वक़्तु आहे त मां ॿुधाईंदुमि तूं वरी उनजी ॻाल्हि ज़हन ते आणे पोइ अॻिलनि सां रोब हलाईंदो ॾाढ हलाईंदो इहो ॾाढ न हलाए थी अॼुकल्ह महिल साम्हूं हुजे अॼु इहा फणी ॾिनल अथई न इहा पोइ फणी न हूंदी पोइ निम जो वणु थी वेंदे निम जो वणु सम्झे थो न। अॼु बाबा माशरो ख़राबु थी वियो आहे। अॼु अॻिला कैमराऊं ओपन करे बीठा अथई थोरो तमाशो थिए त वीडियो भरियो थोरो तमाशो थिए त वीडियो भरियो। ख़्यालु कयो इन्हनि मुनाफ़िकनि खां इहे मुनाफ़िक उहे आहिनि अॻिलो दरिया में जोंप ॾींदो न त अॻिला वरी कैमरा जली वेंदसि न बचाइण त यार बचायूंसि साथसि इंसान आहे कैमरा जलींदसि ॾिसण जोंप में कीअं थो थिए जोंप कीअं थो ॾे कैमरा भरे ॾेखारींदा आवाम खे। इहे ई तव्हांजा दुश्मन अथव कहिड़ा जेके तव्हांखे चवंदा आहिनि असां तोसां गॾु आहियूं जॾहिं उहो वक़्तु ईंदो आहे न त पोइ कैमरा कढी मोबाइल ते वीडियो भरींदा अथव। ॾिसो न मां तव्हांखे उहे ॻाल्हियूं थो साफ़ करे कयां जेके इंशाअल्लाह तबारक अल्लाह तव्हांजे मथां ईंदियूं न हिन लेक्चरनि ते अमल कंदो न त उहे मोड़ खां बची वेंदो जेके